ब्रेकिंग न्यूज़ आहे। पन्नू आकिल में अगवा कयल नींगर मोहम्मद हुसैन आरई वारो मामलो पुलिस पारां अगवा कंदड़ धाड़ेलनि ताईं पहुचण जी दावा। SSP सखर अमजद शेख 6 ॾींहं अॻु अगवा कयल नींगर हुसैन आरई जे वाटसन वटि पहुची वियो। नींगर खे अगवा कंदड़ गैंग जो पतो पइजी वियो। जल्द खेसि बाज़ाब कराईंदासीं। SSP नींगर खे अगवा कंदड़ जवाबदारनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। SSP अमजद शेख। ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। पन्नू आकिल में अगवा कयल नींगर मोहम्मद हुसैन आरई वारो मामलो पुलिस पारां अगवा कंदड़ धाड़ेलनि ताईं पहुचण जी दावा। SSP सखर अमजद शेख 6 ॾींहं अॻु अगवा कयल नींगर हुसैन आरई जे वाटसन वटि पहुची वियो। नींगर खे अगवा कंदड़ गैंग जो पतो पइजी वियो। जल्द खेसि बाज़ाब कराईंदासीं। SSP नींगर खे अगवा कंदड़ जवाबदारनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। SSP अमजद शेख। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।